साईं असां घंसपुर ज़िले मां खणी तालुके मां खणी आया आहियूं अमजद साहब हिननि खे जा घर साड़िया आहिनि ॿार खणी विया आहिनि जा माल ढोर क़ुर शरीफ़ शहीद थिया आहिनि इहो मुतालबो बि नथो करे अमजद साहब त बाबा खणी छा में विया आहियूं छा में खणिया आहियूं असां हाणे उतां अॻिवा थी आया आहियूं असांखे महिरबानी करे असांखे सां बाज़ियाब करायो वञे उनजा ॿार छॾिया वञनि हे छोकिरो आहे मुंहिंजो हिनखे धक लॻा आहिनि हिकिड़ा गोली लॻल अथसि इनखे धक लॻा आहिनि असांखे धक लॻा आहिनि असां DIG साहब खे असांजो अर्ज़ु आहे त असांजी ॿुधी वञे असांखे आज़ादु कयो वञे असां हिननि जा मुतालबा पूरा कया वञनि हिननि जा ॿार जेका आहिनि उहे छॾिया वञनि नंग कंहिंजा न खणिबा आहिनि असां ग़रीबूं असां नाजाइज़ी आहे असांजो हेॾो बि वाइल होॾो बि असां मज़ूरी करण वारा माण्हू घर बचा ॿार असांजा रोअण ते पिटण ते असां हिते परेशान आहियूं महिरबानी करे हिननि जा नंग छॾिया वञनि हे न को पैसो घुरनि था न चोर आहिनि न धाड़ेल आहिनि चवनि था असांजा नंग आहिनि असांजा नंग असांखे मिलनि असां तव्हांखे बाज़ियाब कंदासीं सम्झे न त उन खां पोइ असां क़ुर खणूं असां मेड़ियूं कयूं क़ुर कयूं ख़ुदा करणु असां सां महिरबानी कयो असांखे आज़ादु करायो हिननि जा ॿार नंग छॾियो असांखे हिन मां छॾायो असांजा नंढड़ा बच्चा परेशान आहिनि हुते रोअण पिटण आहे ख़ुदा करणु असां तव्हांजे मोहम्मद हनीफ़ मलक हरली रायशी साईं कासम अली शाह जे लॻ ॻोठ वेठल आहियां असुल मां फैज़ुल आड़े जो आहियां मां सॼो ॾींहुं मज़ूरी करण वारो बेलचो हणण वारो फ़िलहाल मां ज़ख़्मी आहियां असां करमपुर बेगारी तूं अॻिवा थियल आहियूं मूंखे गोली बि लॻल आहे ॿाह में ज़ख़्मी थियल आहियूं हिन वक़्तु मां वेठो आहियां असांखे हिते गोरी बि का न मिली आहे चवनि था जे असां औरतूं खॼी वियूं आहिनि नाजाइज़ी थियल आहे पुलिस क़ुर शरीफ़ साड़े वई आहे घर ड्राहे वई आहे असां सां इंसाफ़ु थियो वञे DSP सां असां इहा ई गुज़ारिश आहे त इंसाफ़ु करायो वञे हिन जा औरतूं छॾियूं वञनि ॿार छॾिया वञनि त असांखे बाज़ियाब पोइ न त ईअं असांखे मारे छॾींदा आहे हाणे फ़िलहाल मूंखे गोली लॻल आहे हिते एतिरो अज़ाब आहे छा ॿुधायां मां तव्हांखे हिते गोरी बि का मूंखे न मिली आहे हिन वक़्तु ताईं मां सॼो ॾींहुं ग़रीब माण्हू मज़ूरी करण वारो बेलचो हणण वारो असां काॾे वेंदासीं भाउ ठीक आहे असांजे